नाज़ नवाज़ न्यूज़ में भली कार आया संजा सैयद आया बिशारा सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरुनि। भारतीय फ़ौज जे पहिरें चीफ ऑफ डिफेंस जनरल बिपिन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो। भारतीय मीडिया मूजिब जनरल बिपिन रावत जो मिलिट्री हेलीकॉप्टर रियासत तमिलनाडु में किरी तबाह थियो। हेलीकॉप्टर में जनरल बिपिन रावत समेत 14 ॼणा सवार हुआ। जनरल बिपिन रावत सख़्त ज़ख़्मी संदसि हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। 11 ॼणनि जा लाश कढिया विया, 3 ॼणनि खे ज़िंदा बचायो वियो। सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन जारी। असांजो मंशूर पाकिस्तान के इस्लामी रियासत बणाइणो आहे। फ्लाई रियासत मां मुराद मदीने वारी रियासत आहे। दहशतगर्दी सबब केपी तमाम घणो मुतासिर थियो। केपी जे माण्हुनि जो जमहूरियत न फितरी रुझान आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो पेशावर में तकलीफ़ खिताब। पीपल्स पार्टी ने डिसंबर ते महांगाई खिलाफ एहतजाज करण जो ऐलान करे छॾियो। महांगाई सबब मुल्क जो अवाम जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। बिजली, गैस ऐं पेट्रोल महांगो थियण ते मुतहिदा पाकिस्तान आवाज़ नथी उथारे। MKM पाकिस्तान अवाम दुश्मन कानून साज़ी में हुकूमत जो साथ ॾिनो। कराची में ॿीहर नफ़रत ऐं लिसानियत जी सियासत थियण न ॾींदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी जो कराची में मीडिया सां ॻाल्हियो। चवे थो अवाम जी अखियुनि में धूड़ विझणु बंदि कयो वञे। मुतहिदा ॿीहर कराची खे माज़ी तरफ़ धिकणु चाहे थी। मुतहिदा पाकिस्तान मुज़ाहिरनि ऐं बैनरनि में जेका ॿोली इस्तेमालु कई आहे उहा मुनासिब न आहे। मुल्क में सभ खां वधीक गैस सिंध पैदा करे थो। असां सम्झूं था त मरकज़ी पंजाब में इन हाउस तब्दीली अची सघे थी। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल दरामद थी रहियो आहे। नस्ला टावर जी मंज़ूरी ॾींदड़नि जी निशानी करणी पवंदी। जिन ग़लति मंज़ूरी ॾिनी उन खे सज़ा मिलणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते नस्ला टावर खे किराइण जा पाबंद आहियूं। वरी वज़ीर सैयद मुरादली शाह जो एहतसाब। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं नस्ला टावर किराइण बदिरां को ॿियो तरीक़ेकार थिए पियो सघे। गवर्नर जो सिफ़ारिशूं काबीना ॾों रखंदासीं। हुकूमत अफगानिस्तान में अमन अमान लाइ कोशिशूं करे रही आहे। पाकिस्तान अफगानिस्तान जी हर मुमकिन मदद करे रहियो आहे। अफगानिस्तान खे 2.5 लख टन कणिक फ़राहम करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। चवे थो अफगानिस्तान में पैदा थींदड़ बहरान शिदत इख्तियार करे सघे थो। रिपोर्ट्स मूजिब अदलिया ऐं पुलिस में करप्शन जो तासिर सभ खां वधीक आहे। अदलिया जूं पघारूं सभ खां वधीक आहिनि। मुल्क लाइ वकीलनि जो किरदार निमाया रहियो आहे। वकीलनि बिना के डप जे तहरीकूं हलायूं आहिनि। नवाज़ शरीफ़ जे दौर में वकीलनि लॉन्ग मार्च जी अॻुवाणी कई। पाकिस्तान खे तरक़ी वठाइण लाइ त अदलिया ऐं कानून खे आज़ाद हुजण जी ज़रूरत आहे। वोट खे इज़त ॾियण सां ई मुल्क में खुशहाली आणे सघिजे थी। नून लीग जे मरकज़ी अॻुवान एहसन इक़बाल जो मटियारी बार एसोसिएशन में वकीलनि पारां ॾिनल आजियाणी खे ख़िताब। सिंध हाई कोर्ट अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जी अबूरी ज़मानत रद्द करे छॾी। नैब में पेश थियण लाइ क़ाइम अली शाह जी 10 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। सखर जी एहतसाब अदालत आमनी खां वधीक असां रखण वारे केस में सूबाई सलाहकार एजाज़ जखराणी जी वधीक 10 ॾींहनि वारी अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। केस 17 डिसंबर ते ॿीहर पेश करण जो हुकुम। पाकिस्तान में कोरोना वायरस बिगे नवों मरीज़ फ़ौत। हयात वीह ॼणनि जो अंग 28,793 थी वियो। 24 कलाकनि दौरान 310 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,87,403 थी वियो। हेल ताईं कोरोना वायरस के 12,47,066 मरीज़ शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया।
गौसपुर भरसा कच्चो बुंडी वारे थाने जी हद में बंदूक साफ़ कंदे इतफाक़ी गोली लगण सबब जागीरानी बिरादरी जे नौजवान जी ज़ख़्मी थियण खां पोइ घोटकी पुलिस जे अस्पताल ते चढ़ाई। पुलिस मुरीद जागीरानी के खंबे गुम करे छॾियो। मुरीद जागीरानी जे वारसन पलान में रहीम यार ख़ान वासी ॿिनि ॼणनि अनीस सईदन दोस्त खे यरमाल बणाए वरितो। टंडवाला यार में सूबाई वज़ीर ज़िया अब्बास शाह जे बंगले में नौजवान मुबैना तौर करंट लगण सबब फौत वियो। ॻोठाला वराए मीरजत वासी अशरफ मीरजत बंगले अंदर कम कर रहियो त खेसि ओचितो करंट लॻो। नौजवान करंट लगण सबब सख़्त ज़ख़्मी थी पियो। एम्बुलेंस बर वक़्त न मिलण सबब फौत थी वियो। मलीर में क़ायदाबाद मुर्गी खाने वेझो रोड हादसे में गिरड़ो फौत, ॿ ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप न थी सघी। ज़ख़्मियुनि में लारे ॿई सादिक शामिल। ऐं खानपुर मार में जरवार लिंक रोड ते ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। रोड हादसे में आदि बख्श आलमाणी फौत ऐं हकीम आलमाणी ज़ख़्मी थियो। कंडियारो लॻ कंदर लिंक रोड ते रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, ॿिनि ॿारनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी। This headline news is brought to you by